दोस्तों अज जेका तव्हांखे कहानी ॿुधाईंदुसि उहा आहे त इल्मु वॾो या अक़ुलु वॾो। दोस्तों हिकिड़ो बादशाह हो, सो हिकिड़े ॾींहुं अची पंहिंजे वज़ीर सां ज़िद कई। बादशाह चयो त इल्मु वॾो आहे, वज़ीर चयो न बादशाह सलामत अक़ुलु वॾो आहे। वज़ीर बादशाह खे केतिरा ई मिसाल ॿुधाया, पर बादशाह पंहिंजी ॻाल्हि तां लहे ई न ऐं चए त न, जंहिं वटि इल्मु आहे तंहिंखे अक़ल जी कहिड़ी ज़रूरत। वज़ीर चयो जीअं क़िबला बराबरि इल्मु त सुठो आहे, पर जे उन इल्मु वारे शख़्स वटि अक़ल न हूंदो त उनजो इल्मु ई अजायो आहे। तंहिं ते बादशाह चयो चङो, इन ॻाल्हि जो आज़मूदो कंदासीं। जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि कूड़ी निकिती त वज़ीर पाई तां हथ खणंदे। वज़ीर इहा ॻाल्हि मञी ऐं इहो शर्त क़बूल कयो। बादशाह चयो त तूं पाण खे अक़लमंद थो सम्झी त तुंहिंजो औलाद बि ज़रूरु अक़ल वारो थींदो। हाणे तुंहिंजी घरवारी उमेद सां आहे, जेकॾहिं तोखे पुटु ॼाओ त पोइ उनखे हिकिड़ी अहिड़ी हंधि निपाए वॾो कबो जिते न पढ़ी सघे ऐं न वरी पढ़ियल माण्हुनि सां का कचहरी करे सघे। पोइ ॾिसंदासीं त कीअं थो अक़लमंद थिए। वज़ीर इहा ॻाल्हि क़बूल कई। ख़ुदा जी कुदरत सां थोरे घणे ॾींहं वज़ीर खे हिकिड़ो सदा मलूक पुटु ॼायो। बादशाह हुकुम कयो त वज़ीर ज़ादे खे महिलात में अणपढ़ियल दायनि जे हवाले कयो वञे। हुकम जी तामील कई वई। ॾींहंनि पुठियां ॾींहं गुज़रंदा विया। वक़्तु गुज़रंदे टाइम कोन थो लॻे। वज़ीर ज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो ॾेठ अची सम्झ भरो थियो। खेसि न पढ़ायो वियो ऐं न वरी पढ़ियलनि जी सोहबत में रखियो वियो। जॾहिं जवान थियो तॾहिं दिलि में ख़्यालु पैदा थियसि त आख़िर मूं कहिड़ो ॾोह कयो आहे जो हिन बंद में पियो सज़ा भोॻियां। इहो वीचार कंदे कंदे भॼण जूं अटकलूं ॻोल्हणु लॻो। नेठि हिकिड़ी राति वझ ॾिसी उतां खिसकी हलियो वियो। उन शहर में हिकिड़ो वॾो सौदागर रहंदो हो, जेको वापारु सांघे अलाए कंहिं विलायत हलियो वियो हो। हिन पंहिंजी ज़ाल खे चई छॾियो त हयाती ते भरवसो कोन्हे, क़ज़ा पुछी कोन ईंदी आहे। आऊं जेकॾहिं 2 सालनि अंदरि न अची सघां त पोइ तो ते फ़र्ज़ु आहे त मुंहिंजे हक़ में इद्दत में वेही पोइ भले ॿियो निकाह करे छॾिजां। इहा ॻाल्हि चई जीअं सौदागर वियो, तीअं 2 साल गुज़री विया। संदसि ज़ाल बि ईअं ई कयो जीअं हिन चयो हो। साल इद्दत पूरी करे जंहिं राति वज़ीर ज़ादो जिंद छॾाए भॻो, तंहिं राति संदसि उन माई सौदागराणी जी इद्दत बि पूरी थी हुई। सो पंहिंजी हिकिड़ी बानी खे चयाईं त बहाने सां कंहिं माण्हू खे हिते वठी अचु। उन राति बादशाह बि वेस बदिली करे को परियां पिया आयो। बानी यकदम उन बादशाह खे सॾे चयो त दादा, आऊं रन ज़ाल आहियां, मुंहिंजी ठगी संधूणी बीठी आहे, भलाई करे मूंखे ॾुही ॾे। बादशाह खे उन ते क़यास अची वियो। हू हिन सां गॾिजी घर वियो। बानी हिन खे घर में वञी विहारियो ऐं उन सौदागर जी ज़ाल खे ॿुधायईं। उन वरी संदसि अक़ल परखण लाइ गुज़ारतियूं ठाहे रखियूं हुयूं। सो पहिरियां ई बानीअ खे जे हथां हिकु थाल में 2 गिदरा, हिकु कचो हिकु पको विझी बादशाह ॾांहुं मोकिलियईं। बादशाह यकदम ॻाढ़ो पकल गिदरो खाई छॾियो ऐं कचो गिदरो छॾे ॾिनो। बानी वञी सौदागराणी खे इहा ॻाल्हि ॿुधाई। जंहिं चयो त भलो कमु थियो, हाणे थधो ऐं कोसो पाणी जुदा जुदा थां में विझी वञ। बानी हुकम जी तामील कई। बादशाह थधो पाणी पीतो ऐं कोसे पाणी सां हथ मुंहुं धोई थां ख़ाली करे वापसि कया। बानी वरी बि वञी सौदागराणी खे हक़ीक़त ॿुधाई। तंहिं वरी मुश्क ॾिनसि त बादशाह खे ॾेई अच। बानी मुश्क खणी बादशाह खे वञी ॾिनो। बादशाह छा कयो जो कपिड़नि ऐं बदन खे मखे वॾो नवाब थी वेही रहियो। बानी इहा ख़बर बि वञी सौदागराणी खे ॿुधाई।
तॾहिं बानी खे चयईं त हिन भूख खे ॿाहिरि उमाणे छॾ ऐं ॿियो को माण्हू वठी अच। बानी दर खोले बादशाह खे धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। बानी वरी बि ॿाहिरि अची बीठी। एतिरे में परियां वज़ीरज़ादो सेकंदो पिया आयो, जेको बादशाह जी क़ैद मां जान छॾाए आयो। बानी उनखे सॾे साॻी तरह चयो त अबा आऊं रनज़ाल आहियां, मुंहिंजी ठगी संदूणी बीठी आहे, सा हली ॾुही ॾे। वज़ीरज़ादे बि ख़्यालु करे जवाबु ॾिनसि त अमड़ ठगी ॾोहण मूंखे बि कोन थी अचे, पर हल कोशिशि कंदासीं। बानी हिन खे वठी अंदरि वई। बादशाह बि अञा परे कोन वियो हो, उहो बि भर पासे में बीठो हो। तंहिं ख़्यालु कयो त ॾिसां ही छा आहे। ठगी ॾोहण जो बहानो करे सभिनी खे अंदरि पई वठी वञे। सो छा कयाईं जो लिकी लिकी घर में अंदरि घिरी वियो ऐं कुंड पासो वठी बीही रहियो। बानी वज़ीरज़ादे खे बि साॻी तरह ॿ गिदरा आणे ॾिना। वज़ीरज़ादे छा कयो जो कचे ऐं ॻाढ़े गिदरे जूं ॿ फारूं ठाहे, ॻाढ़े जी फार कचे गिदरे में ऐं कचे गिदरे जी फार ॻाढ़े गिदरे में हणी थाल में वापसि खणी बानी खे ॾिनो, जेको वञी हिन सौदागरियाणी खे ॾिनो। वरी कोसो ऐं थधो पाणी खणी आयो। वज़ीरज़ादे छा कयो जो ॿई पाणी गॾे वापसि ॾियारे मोकिलिया। वरी मुश्क आणे वज़ीरज़ादे वरी बि छा कयो जो समूरे मुश्क खट जे पाए हेठां खॾ खोटे पूरे छॾियो। बानी मोटी वञी सौदागरियाणी सां ॻाल्हि कई, जंहिं ते हिन चयसि त चङो थियो, हाणे हिन खे वञी चओ त तूं हींअर वञ, असीं पाणे तोखे ॻोल्हे लहंदासीं। वज़ीरज़ादो यकदमि ॿाहिरि निकिरी हलियो वियो। बादशाह बीठे इहो लका ॾिठो, तंहिंखे अची हुरखुर थी त इन ॻाल्हि में मिड़ो ई को राज़ लिकल आहे, सो का अटकल करे मालूम करणु घुरिजे। नेठि भिख खणी वज़ीरज़ादे खे झलियईं ऐं पुछियईं त छोकिरा तूं केरु आहीं ऐं हिन वक़्तु बेगुनाह वक़्तु छो पियो रुली। वज़ीरज़ादे दिलि जले चयसि त आऊं ग़रीब मिसकीन आहियां, कंहिं कम कार सांगे निकिरी पियो आहियां। बादशाह खे त कंहिं शुभ सूरत में हिन खे झलणो हो, सो हिकदमि खणी हथकड़ियूं हयाईं ऐं चयईं त तूं चोर आहीं। पोइ सिधो वठी वञी क़ैद कई ऐं चौकीदार खे हुकुम कयईं त सुभाणे सुबुह जो दरबार में हाज़िर कजोसि। सुबुह जो वज़ीरज़ादो दरबार में पेश कयो वियो। वज़ीर पंहिंजे पुट खे ॾिसी ख़ामोश रहियो, कुझु पुछो कोन। एतिरे में बादशाह हकल कयसि त छोकिरा कर ख़बर राति ठगी कीअं ॾुधई। वज़ीर ठह पए जवाबु ॾिनसि वज़ीरज़ादे त जीअं तव्हां ॾुधी। बादशाह चयसि त सो वरी कीअं, सच ॿुधाए न त फांसी ते चाढ़ींदोसीं। वज़ीरज़ादे चयो त बादशाह सलामत, फांसी ते चाढ़ी त भले चाढ़े छॾ, ठगी जीअं तो ॾुधी तीअं मूं बि ॾुधी। बादशाह हुकुम कयो त हिनखे यकदमि फाही ते टंगियो वञे। सिपाही हिनखे फांसी वारे हंधि वठी विया। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त पाणे मौत जो डपु थींदसि ऐं सची कंदो, पर वज़ीरज़ादो बि को पको हो, अहिड़ो कुछे जहिड़ी भित। होॾां वरी सौदागरियाणी खे बानी वञी ॿुधायो त छोकिरो फाही ते थो चढ़े, ही वक़्तु आहे, जेकॾहिं बचाइणो अथई त बचाए, न त मुड़ुसु थो वञे। तॾहिं हिन पंहिंजे नौकरनि खे हिकिड़ो थाल सोननि मोहरनि जो ॾेई फांसी वारी जाइ मोकिलियो ऐं उन्हनि खे चयईं त उन छोकिरे खां असीं मोहरूं परखाईंदासीं त सचियूं आहिनि या कूड़ियूं। नौकर डोड़ंदा डोड़ंदा फांसी घाट ते अची पहुता ऐं आज़ियूं न्याज़ियूं करे फांसी रोकायूं ऐं वज़ीरज़ादे खे जॾहिं मोहरूं ॾेखारी वियूं तॾहिं हिन चयो त मियां ही मोहरूं आहिनि त सचियूं, पर हिन बादशाही में न हलंदियूं। नौकरनि इहो जवाबु अची सौदागरियाणी खे ॿुधायो, जंहिं वरी मुङनि जी लप ऐं खीर जो हिकिड़ो लोटो नौकरनि खे ॾेई चयो त ही वञी उन सौदागरज़ादे खे ॾियो। छोकिरे जे हिकिड़े पासे मुङ ऐं ॿिए पासे खीर हारियो वञे। हिननि वञी ईअं ई कयो।
तंहिं ते सौदागर ज़ादे चयो त आउं सची थो करियां, मूंखे बादशाह वटि वठी हलो। चौकीदार हिन खे बादशाह वटि वठी आया। बादशाह हिन खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयईं त छोकिरा ख़सीस ॻाल्हि जे लाइ हरू भरू पे जवानी विञाई, हाणे सची कर त ठगी कीअं ॾुधई। वज़ीर ज़ादे चयो त बादशाह सलामत जॾहिं कचो पको गिदरो मिलियो तॾहिं उन जूं ॿ फारूं करियमि, कचे गिदरे के पके जी फार ऐं पके के कचे जी गिदरे जी फार गॾे मोकिलियमि। उन जो मतिलबु इहो हो त कची पकी गॾु खेंदासीं। हिन वरी कोसो ऐं थधो पाणी मोकिलियो, उहो बि मूं वापसि मिलाए मोटायो। उन जी माना इहा आहे त कोसी थधी में बि गॾु गुज़ारींदासीं। वरी मुश्क ॼारे मोकिलियाई, जेको मूं खॾु खणी उन में पूरे छॾियो। उन जो मतिलबु इहो हो त इहा ॻाल्हि ॻुझ ॻोह में रहंदी ऐं कंहिंखे बि का ख़बर न पवंदी। पोइ हिननि चयो त तूं वञ, तोखे असीं पाणे ॻोल्हे लहंदासीं। ॿाहिरि निकितसि त तव्हां मिलिया। सुबुह जो मूंखां सुवाल तव्हां कया, जंहिं मां पक थी त इहा गुज़ारत तव्हांखे बि मिलियल आहे। तव्हां जॾहिं मूंखां सुवाल कयो तॾहिं सौदागराणी सां कयल वाइदे मूजिबि न ॿुधायमि ऐं फांसी ते चढ़ण लाइ राज़ी थियसि। वरी जॾहिं अवां फांसी जो हुकुम ॾिनो तॾहिं वाट ते उन सौदागराणी जी बानी मूंखे ॾिठो, जंहिं वञी समूरी ॻाल्हि खे उन सौदागराणी खे ॿुधाई। तंहिं ते मोहरनि जो थाल पंहिंजे नौकरनि हथां ॾियाराए मोकिलियईं त हीअ परखे ॾे। मूं जवाबु ॾियारे मोकिलियो त हीअ मोहरूं त आहिनि सचियूं, पर हिन ॾहे में न हलंदियूं। उन ॻाल्हि जो मतिलबु हीअ हो त हिन चयो त सिपाहियुनि खे पैसा ॾोकड़ ॾेई जिंद छॾाए। मूं जवाबु ॾियारे मोकिलियो त हीअ मोहरूं सचियूं आहिनि, पर हिन बादशाही में न हलंदियूं, छाकाणि त उहे सिपाही मोहरूं न वठंदा, यानी कि पैसनि ते न विकामंदा, छो जो बादशाह खां डिॼनि था। तंहिं ते हिन मुंग ऐं खीर मोकिलियो, जेको संदसि नौकरनि आणे ॿिन्ही पासनि खां हारियो। उन जो मतिलबु इहो हो त हिन चवाए मोकिलियो त वात में मुंग छो पिया अथई, खीर वांगुरु अछी ॻाल्हि करे ॾे, यानी कि सच ॿुधाए छॾ। पोइ मूं सिपाहियुनि खे चयो त मूंखे बादशाह वटि वठी हलो, छो जो आऊं ॻाल्हि खोले ॿुधाइण जी इजाज़त मिली वई आहे। सो बादशाह सलामत उन नमूने ठगी ॾुधी। एतिरे में वज़ीर ज़ादी जी बानी बि सहकंदी सहकंदी अची दरबार में पहुती ऐं बादशाह खे चयईं त बादशाह सलामत वज़ीर ज़ादो राति अलाए जे केॾांहुं गुम थी वियो हो। तंहिं ते वज़ीर यकदमि चयो त अंधी ॾिसी नथी, इहो वज़ीर ज़ादो बीठो आहे। बानी रड़ करे चयो त हा वाक़ई ही बीठो आहे। उते बादशाह जा ठप ई ठरी विया। तंहिं ते वज़ीर यादि ॾियारियसि त बादशाह सलामत कीअं था भाइयो, इल्मु वधीक आहे या अक़ल। बादशाह पंहिंजी हार मञी ऐं वज़ीर खे खणी भाकर पातो। पोइ वज़ीर ज़ादे जी शादी उन सौदागरियाणी सां निहायत धाम धूम सां कराई वई ऐं खेनि दौलत सां मालामाल कयो वियो। दोस्तों, ये कहानी जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। मिलूं था कि ॿी कहाणी में। तेसि ताईं इजाज़त। अल्लाह निगहबान।